गुलाब लगारी भरसां खच्चर शाख में पानी जी हथरादू खोट खिलाफ पुछड़ी जे आबादगारन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारन परवेज़ लगारी, अली डिनो हालीपोटो, अब्दुर्रहमान कश्मीरी, अली गुलाम ऐं ॿियनि हथन में बैनर खणी नुटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एसडीओ जी नाअहली सबबि पुछड़ में पाणी नथो पहुचे, जंहिं करे असांजो लखे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। आबपाशी अमलदार हथरादू पाणी जी खोट पैदा करे असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त असां वणनि ऐं कमंद जी फसल जी पोखाई कई, जेका पिणु सुकी तबाह थी वई। असां जूं ज़मीनूं बंजर थी वयूं आहिनि, चोपायो माल बि उञ मरी रहियो आहे। हुननि वधीक चयो त आबपाशी जे चीफ इंजीनियर ऐं ॿियनि वस वारनि खे असां काफ़ी दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर केर बि नोटिस वठण लाइ तयार कोन्हे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त एसडीओ असलम राजपूत खे हटाए पुछड़ में पाणी ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।